अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाब आला किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद वार्ड नंबर 2। त हाथी कैबे में दाख़िलो कोन थिया, बीह रहिया। जॾहिं हाथियुनि ते जबर ऐं सख़्ती कयाई त हाथी ज़मीन ते लेटी पिया ऐं हज़रत अब्दुल मुतलब संदसि ग़ुलामनि खे चयो त मुंहिंजे हथ खे सॾु करियो। हज़रत अब्दुल मुतलब संदसि ग़ुलाम खे चयो त मुंहिंजे फ़र्ज़ंद खे सॾु करियो। त उन्हनि मां जिन चयो उहो आयो। हज़रत अब्बास जिन चयो उहो आयो। हज़रत अब्दुल मुतलब चयो मुंहिंजे फ़र्ज़ंद खे सॾु करियो। तव्हांजो हज़रत अब्दुल्ला जनाब रसूल ख़ुदा जो वालिद हाज़िर थियो। अब्दुल मुतलब चयो अबू कबीस जबल ते चढ़, जीअं चइनी तरफ़नि खां ॾिस, हिन तरफ़ खां ॾिस, जेको तोखे ॾिसण में अचे उहो अची मूंखे ॿुधाए। हज़रत अब्दुल्ला अबू कैस जबल ते चढ़ियो। ॾिठाई त अबाबील पखी जहिड़ो ऊंदा या राति वांगुरु अचनि पिया। उहे अची अबू कबीस जबल ते वेठा। उतां खां उॾामिया 7 भेरा खाना कैबा जो तवाफ़ कयो। वरी 7 भेरा सफ़ा मरवा जे विच ते सही कई। इहो ॾिसी हज़रत अब्दुल्ला जिन डोड़ियो। हज़रत अब्दुल मुतलब जिन वटि आयो। जेको कुझु ॾिठाई उहो ॿुधायई। हज़रत अब्दुल मुतलब चयो ऐं फ़र्ज़ंद ॾिस त इहे पखी उन खां पोइ छा था कनि। वरी हज़रत अब्दुल्ला जिन ॾिठो त उन्हनि अबाबील पखियुनि जो हर हिकु बयानु कयो, जंहिंजे मुंहं में हिकिड़ी चुभ में ऐं पेरनि में 2 कनकरियूं हुयूं। हाणे उहे पखी हब्श लश्कर जे तरफ़ रवाना थिया आहिनि। उन्हनि वक़्तु हज़रत अब्दुल मुतलब अहले मके वारनि खे फरमायो उन लश्कर जे तरफ़ वञो ऐं पंहिंजे हिसे जो माल गनीमत खणी अचो। जॾहिं अहले मके वारा उते पहुता, ॾिठूं त उहे सभई सड़ियल काठीअ वांगुरु सड़िया पिया आहिनि ऐं उन्हनि पखियुनि हर हिक जे संदसि चुभ में ऐं ॿिन्ही पेरनि में हिकु पथरी हुयनि। हर पथर सां हिकु सिपाहीअ खे मारे हिते छॾियो थिए। उन खां पोइ इहे सभई मरी विया ऐं पोइ पखी वापसि हलिया विया। पोइ हज़रत अब्दुल मुतलब खाना कैबा में आयो ऐं उन अबाबील पखीअ खे झले चंद शेर पढ़िया, जंहिंजा मज़मून इन नेत अज़मा जे शुकुर हमद ते मुश्तमिल हुया। ऐं वापसि आयो, वरी चंद शेर पढ़िया ऐं कुरैश खाना कैबा खे छॾण जी मलामत ऐं संदसि अकेलाईअ जे इज़हार ऐं तकलीफ़ ते सब्र करण ऐं ख़ुदा ते तवक्कल भरवसो करण ते मुश्तमिल हुया। मनक़ूल आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम बिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, ॿियो हज़रत अब्दुल्ला बिन हज़रत अब्दुल मुतलब। हज़रत अब्दुल मुतलब जिन हिकु भेरो कैबा जे दरवाज़े सां लिपटी दुआ घुरी, ख़ुदावंद ताला मूंखे 10 पुट अता करे बासी त मूंखे इहा नेमत हासिलु थींदी त उन्हनि पुटनि मां हिकु पुटु राह ख़ुदा में क़ुर्बान कंदुसि। ख़ुदा उनखे 10 पुट अता कयाईं। हज़रत अब्दुल मुतलब फरमायो ख़ुदा तो मुंहिंजी इल्तिजा पूरी कई, मूंखे बि घुरिजे त आऊं बि पंहिंजी बासे पूरी करियां। उन करे पंहिंजे सभिनी फ़र्ज़ंदनि खे गॾु कयो। खाना कैबा में वञी 3 भेरा कुणूं पातो। हर भेरे हज़रत अब्दुल्ला पीउ जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाले कुणूं निकितो।